नाज़रीन असां हिन वक़्तु शदादकोट जी जेका अनाज मंडी आहे इहा एशिया जी ॿियो नंबर वॾी अनाज मंडी आहे जिते सारियुनि जो वापारु थींदो आहे, चांवरनि जो वापारु थींदो आहे ऐं अरबें रुपयनि जो वापारु थींदो आहे। शदादकोट शहर में 100 खां वधीक राइस मिलूं आहिनि ऐं हिते चांवर जो वॾो कारोबार थींदो आहे चांवरनि जो। हिन वक़्तु जेके हिते आहिनि वापारी उन्हनि पारां सारियूं ख़रीद नथियूं कयूं वञनि, जंहिं करे हितां जा जेके ज़मींदार आहिनि ऐं हारी आहिनि उहे बि हिन अनाज मंडी में मौजूदु आहिनि ऐं हिते ॾिसो था त ही हारी आबादगार मौजूदु आहिनि ऐं वापारी जेको आहे त मथे पंहिंजी ऑफिस में मीटिंग था कनि ऐं अन्न ख़रीद नथा कनि। अचो त हिते जेके ही आबादगार हारी बीठा आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं त वधीक उन्हनि जो छा त असां आबादगार 4 चकर DC वटि वियासीं। DCअ जेको बि फ़ैसिलो कयो उन लाइ असां आमदा थियासीं। हाणे जेको आहे सो वापारी मन थी करे मथे वञी मंडीअ ते चढ़ी असांखे 2 कलाक थिया आहिनि असां बीठा आहियूं मंडीअ में इंतज़ारु था कयूं। अन्न पिया आहिनि, ट्रैक्टर बीठा आहिनि। ख़रीदारी नथा कनि छा अन्न जी? अन्न जी ख़रीदारी नथा कनि, पंहिंजे मन सां रेट था रखनि। असांजो हाणे बि 400 रुपया मण ते किरायूं, उन खां बाद में बि हाणे हिनमहिल मथे उन्हनि जो मीटिंग हले थो ऐं उन जे लाइ असां परेशान आहियूं, इंतज़ार में आहियूं। असांजो हिन वक़्तु खणी आया आहिनि आबादगार भाइर, पर वापारी शदादकोट जा वठण खां इनकार था पिया कनि। अॼु खां 3 ॾींहं पहिरियां DC साहिबु हिकिड़ो ऑर्डर कढियो त बाबा कटौती बंदि आहे, उनखां बावजूद बि हिननि कटौती कई ऐं हिन वक़्तु हिननि जी पाण में मीटिंग आहे जेका मथे वञी करे रहिया आहिनि। अन्न हिन वक़्तु न ख़रीद नथा कनि पिया, चवंदा असांखे तव्हां जेके आबादगार आहियो इहे 30,000 खां घटि बि ॾींदव पर 3700 खां मंडी मोटाए कटौती जेकॾहिं न हुई त उहा बि कयूं ऐं 300 रुपया फ़ी मण ते रेट बि केरायूं। हाणे असांजो चवणु इहो आहे त ख़रीदारी थिए ऐं आबादगार जेके हारी आहिनि उहे धीउ जो ॾाज बि हिन अन्न खे खपाए वठंदा आहिनि। जेकॾहिं पुट जी शादी कंदा आहिनि त बि हिन अन्न मां उहे वठंदा आहिनि। हुनखे माहवार पघार का बि कोन्हे का। असांखे हारी कार्ड हुकूमत न ॾिए, असांखे कुझु बि न ॾिए, सिर्फ़ु असांखे असांजो जेको अन्न जो हक़ीक़त रेट आहे उहो मिले। नाइंसाफ़ी आहे। DAP घणे थो खपे, अछो भाण घणे थो खपे, अन्न घणे था वठनि। नाजाइज़ी नाइंसाफ़ी आहे असां सां। हुकूमत ते असांजो अपील आहे असांजो रेट असांखे वठी ॾियनि। रेट बाबा सही ना आहिनि सम्झी, सफ़ा कट लॻो पियो आहे सम्झी। 3000 मण आहे, 3700 मण हुयो पहिरियों, हाणे 3000 कया आहिनि। ना इंसाफ़ी आहे सम्झी। बि अपील आहे त असां सां नाजाइज़ी जेकी कटौती कंदासीं। हाणे 37 बि असां खपायोसीं, हाणे थो हले 32, 34, 32, 34 थो हले। असांजा भाण जेको आहे त हाणे 15,000 रुपया आहे, यूरिया 4000 खां मथे आहे। असांजी अपील आहे त असांजी रेट मथे ॾियनि, सही ॾियनि, नाजाइज़ी कट बंदि कनि। सॼो ॾींहुं असां अन्न तयारु करे हिते अचूं, हिते हे पंहिंजो मन मस्ती करे जेको आहे कटौती बि कनि, वरी लिखी बि न ॾियनि। कल्ह वरी छा थियो जेको आहे त 100 रुपयो रेट ते असां घटि कंदासीं। अरे छो 100 रुपयो रेट घटि कंदा बाबा? 100 घटि कयो, 200 घटि कयो, असांखे लिखी ॾियनि। अॼु वाक़ई नथा ॾियनि, सही वाक़ई नथा ॾियनि। अचनि ख़रीदारी नथा कनि। 2-2.5 कलाक थी विया असां इंतज़ारु कयूं था पिया, मथे चढ़ी वेही पिया ज़लील था चऊं, थधि में आया आहियूं कया आहियूं न वाक था ॾियनि न छा। असां सुबुह लागू ट्रैक्टर बीठा आहियूं, दर पदर लॻा पिया आहियूं। बसि इहो महिरबानी कनि त हक़ कनि, ग़रीबनि सां रहम कनि, आबादगारनि। चवणु आहे त असां जेके ॿिज भाण वरितासीं उहे माना ॿीड़ी ते महांगा असांखे मिलिया। हाणे हिन महिल जेको रेट हले पियो त बि सही हो, उन में बि 400 रुपया केरे असांजा नुक़सान कया अथनि। हाणे असां मंडी ते अञा आंदो आहे, ख़रीदार कोई कोन्हे को, मथे चढ़ी वेही रहिया आहिनि पंहिंजे फ़ैसिलनि ते। हे फ़ैसिला कनि, असां ग़रीब राज रुलंदा था वठूं, कोई ख़रीदार माण्हू कोन्हे। असांखे पंहिंजो हक़ु मिले, जेको बि असांजो हक़ु आहे उहो असांखे मिले। बाक़ी वधीक असांखे बि न खपे, पर ॻाल्हि इहा ई आहे त हिकु रेट रखनि, उन ते बीहनि। कटकोती जेको आहे त घणी आहे उहा बि कटे छॾनि, सम्झे थो। असां ग़रीब काॾे वञूं, काॾो पूरियूं कयूं? असांजा बच्चा छा खाईंदा जो मिसाल? अॼु भला हिननि अॼु ख़रीदारी न थी आहे या भला अन्न जी ख़रीदारी नथा कनि छा? अॼु त साईं अचनि ई कोन था न, मथे मीटिंग में वेठा आहिनि, लहनि ई कोन था, ख़रीदारी नथा कनि। सॼो राज अवाम पाकिस्तान जो सॼो हिते सिंध जो हिते वेठो आहे, सम्झे थो न। इंतज़ारु आहे हिन खे जॾहिं हे लहनि, जॾहिं फतवा ॾियनि लही अचे। खणनि बि मर्ज़ी वारा, न खणनि त बसि हर कोई ईअं। हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा जेके हारी आबादगार सिंध जा, बलोचिस्तान जा हिते अन्न खणी आया आहिनि। ही एशिया जी ॿियो नंबर वॾी अनाज मंडी आहे शदादकोट जी।
जंहिंमें हारी आबादगार सुबुह जो जेको 9 बजे वाक शुरू थियणो हो, हिन वक़्त ताणी वाक शुरू न थियो आहे। जेके राइस मिलनि जा राइस मिल एसोसिएशन वारा उहे हिन अनाज मंडी जे मथां हुननि जी ऑफिस ठहियलु आहे, उहे उते मीटिंग में आहिनि ऐं अॼु हुननि अन्न ख़रीदारी न कई आहे, सारियूं ख़रीद न कयूं आहिनि। जॾहिं त हारी आबादगारनि जो इहो चवणु आहे त अॼु हुननि सारियुनि जो रेट लाहे छॾियो आहे। जेको 3700 हो त कल्ह हुननि 3400 कयो, अॼु वञी 3000 ते पहुतो आहे ऐं अॼु ख़रीदारी बि नथा कनि। हिते हे तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे पोयों ही सवें माण्हू बीठा आहिनि, ही सवें माण्हू बीठा आहिनि ऐं ही सभु अन्न खणी आया आहिनि। ही हारी आबादगार मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल आहिनि जेके अन्न जा ट्रैक्टर भरे आया आहिनि। हिते पता असां सां वापारी अॻुवान बि मौजूदु आहिनि, उन्हनि जो मौक़िफ़ वठूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। नाइन ते माना लेबर इहो असांजो कान्हे, इहो तव्हां असां वटि वेंदो न, असां घरों 30 रुपया था ॾियूं, असांखे नथा मिलनि। हाणे मार्केट कमेटी फीस इन में आहे, उन खां पोइ दलालनि जो सवार पियो इन में आहे, उहो सॼो उन में हलियो थो वञे, असांखे रुपयो नथो मिले। अञा असां पंहिंजे घरों ॾियूं था। ॿियो हे जेके चवनि था दोस्त था सुकाई कनि था, उहो असांखे न बाबा सुवाल ई पैदा न, तव्हां वियो असां तव्हां कैलकुलेट करे ॾियो न, सुकाई असां था ॾियूं। असांजो नंबर एशिया जे ॿियो नंबर वॾी मंडी आहे, उते ख़रीदारी न थी आहे, उनजे करे सवें माण्हू हिते बीठा आहिनि जेके अन्न खणी आया आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां। त उन्हनि जे लाइ तव्हां छा चवंदव? असां कंहिं बि आबादगार खे हारी खे तकलीफ़ नथा ॾियणु चाहियूं। हाणे जेके आबादगार वापारी खे उनखे पंहिंजो भलावणे खे या असांजो कंहिं मज़दूर खे तकलीफ़ ॾियनि था पिया, उहो 5 माण्हू आहिनि जेको उन्हनि जे करे हे क्राइसिस आहे। सीज़न अचे थो क्राइसिस पैदा था कनि, हुननि खे पंहिंजी दुकानदारियूं हलाइणियूं आहिनि, सम्झे न। हाणे मसइलो इहो आहे, हाणे मसइलो आहे त हुननि पंहिंजी दुकानदारियूं हलाइणियूं। बाक़ी असां जेको आहे शेड्यूल, असां अॼु बि मंडी बंदि कान कईसीं। असां चयो बाबा मिलनि ते अचो, तव्हां अञा आंदो थो, असां वठण लाइ तयारु आहियूं। अॻिते जे करे हिननि अञा घणी कई त पोइ मजबूरन असांखे ॿिया कारोबार छॾणा पवंदा, ॿियो छा कनि, धंधा बंदि करणा पवंदा मिलूं। पोएं दफ़े मीटिंग थी DC वटि, इहा ई उते तइ थियो त बाबा असांजो मॉइस्चर जेको पहिरियां अनवारुल हक़ फ़ैसिलो करियो मॉइस्चर ते, असां हुनखे चयो बाबा मॉइस्चर ते असां पाण हुयासीं, असांखे आबादगार बोर्ड वारा फराया, उन्हनि फ़ैसिलो हिकिड़ो करायो हो त बाबा तव्हां 3 मण पहिरियां कटियो पिया, उन्हनि ते हिकिड़ो विच में थोरो डिसीजन आयो बाबा उनखे अधु कयो, हाणे तव्हां महिरबानी कयो उनखे बि कुझु घटि कनि, उहो बि तव्हां बि कटियो। असां उन ते आयासीं। हाणे रोज़ असांजे वापारियुनि खे तंग कयो थो वञे। कल्ह हिकिड़े वापारी घुराए करे उते इंसल्ट कई आहे उन्हनि, सो इन एहतजाज इन जे करे असां अॼु मंडी बंदि कई आहे। अगरि इहो असांजा एहतजाज अगरि असांखे ईअं ई तंग कयो त असां सुभाणे सेल रूम बंदि करे वेही रहंदासीं। धंधो आहे इज़त सां कंदासीं, इज़त अगरि न मिलंदी धंधो ई न कंदासीं। विकिरो करण जे लाइ, पर हिते कोई बि हिननि खां अन्न वठण जे लाइ तयारु न आहे। पर जेको DC कंबर शदात कोट आहे, उन जे हुकुम खे जेको हिते राइस मिल एसोसिएशन वारा आहिनि, उन्हनि DC जे हुकुम खे बि थुॾे छॾियो आहे ऐं कटौती बि उन्हनि जी जारी आहे ऐं ख़रीदारी बि नथा कनि। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीअ सभु माण्हू हिते बीठा आहिनि अन्न जे लाइ त अन्न विकिरो थिए ऐं मामला हल थियनि। कैमरामैन अली रज़ा चांडियो सां गॾु अमीर मंगणाहार, टाइम न्यूज़ शदात कोट।